जी बिल्कुलु सिंध जे नामवारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी जी वरसी खां पोइ सोशल मीडिया ते हिकु अजीब माहौल गर्दिश करे रहियो हुयो, जंहिंमें डॉक्टर आकाश अंसारी जी न्याणी मीरा तरफ़ खां सोशल मीडिया ते डॉक्टर आकाश अंसारी जे वेझे साथी डॉक्टर इलमदीन अंसारी मथां मुबैना तौरु इल्ज़ाम मिलिया हुआ। हिन वक़्तु असां सां गॾु डॉक्टर आकाश अंसारी जो वेझो साथी डॉक्टर इलमदीन अंसारी मौजूदु आहे। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां असांखे ॿुधायो त डॉक्टर जी न्याणी तरफ़ खां तव्हां मथां मुबैना तौरु इल्ज़ाम लॻाया विया आहिनि, उन ते तव्हां छा चवंदो? साईं हाणे मीरा लाइ छा चवां, असांजी धीउ वांगुरु आहे, भाइटी आहे, डॉक्टर आकाश जी आहे धीउ आहे। सो उन इहा सम्झो त नादानी चइजे, उहो इल्ज़ाम पई हणे, अहिड़े क़िस्म जी उनमें का सज़ा कोन्हे। अच्छा सर, तव्हां मीरा जो इहो बि चवणु आहे त को तव्हां हुननि जी फैमिली में इन्वॉल्व थी करे उन नंढड़े ते डॉक्टर खे सम्झाए करे उन नंढड़े मथां तशदुद कराया आहिनि, कुझु छा इन्हनि ॻाल्हियुनि में सदाकत आहे? साईं हाणे इहो त कीअं थी सघे, हिकिड़ो मुंहिंजो पुटु हुजे ऐं वरी उन ते आऊं चई सघां थो ऐं डॉक्टर नंढो ॿार हो छा? पर उहो छोकिरो शुरू खां बिगड़ियल हो, न पढ़ियो न कयो, ऐं हुन ग़लति सोबत में अची वियो, नशे जी हालत, नशे में अची हलियो। उन करे हुन काफ़ी वारदातूं कयूं, डॉक्टर साहब सां बदतमीज़ी कई, हिकु ॿ दफ़ा घर में पिस्तल ताणी, ऐं डॉक्टर साहब जा पैसा बि चोरी कई, ऐं इलाही शयूं आहिनि जेके रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि ऐं मुंहिंजे चवण जी ज़रूरत कोन्हे। उनजी तरबियत घणा ई ख़राबु थियो, इन करे छोकिरो ख़राबु थियो, या उबाश सम्झो हो, ऐं उहो हिन अमल कयो। बाक़ी हाणे मुंहिंजी चवण सां को डॉक्टर साहब थोरी न कंदो, तशदुद कंदो या छा कंदो। अच्छा सर, पंहिंजो अधी मीरा जो इहो बि चवणु आहे त को गुज़िरियल 2 ॾींहं अॻु में डॉक्टर जी जेका वरसी थी हुई, त हुनजो इहो चवणु आहे त हू प्रोग्राम लिमिटेड कराइणो हुयो, तव्हां सकाफ़त खाते तरफ़ खां जेको हुकूमती प्रोग्राम करण लाइ तव्हां हुनखे चयो? साईं हाणे हिकिड़ी कमेटी ठहियल हुई, वसी कमेटी, हुन में मीरा बि हुई ऐं साईं अब्दुल्ला, मीर फ़तेह, अरबा वहसान, शफ़ी दल, ॿिया सभु दोस्त हुआ। उन्हनि जी सभिनी त जेको सो कंसेंट सां इहो प्रोग्राम थियो, मीरा खां इजाज़त वरिती हुई। अगरि ईअं इहा अहिड़ी ॻाल्हि हुजे त मीरा प्रोग्राम में छो आई? अगरि हुनखे इतराज़ हुजे त पोइ पहिरीं ॿुधाए हा न। उहो प्रोग्राम जी जेको सो इजाज़त सॼी सभिनी दोस्तनि जी सलाह मशवरे खां पोइ थियो, ऐं उहो प्रोग्राम कामयाबु थियो, सभु हुन में दोस्त आया। बाक़ी ईअं चवणु त सरकारी प्रोग्राम थियो। हाणे सरदार शाह डॉक्टर जो वेझो दोस्त आहे, इसमें राहू फाज़ल साहब जो पुटु आहे, त उहो सरकारी प्रोग्राम चवणु त बेवाजबी थींदी। सरकार छा रुॻो बसि को ॿिया प्रोग्राम कोन थी कराए छा? पैसो त आवाम जो टैक्स आहे न, जेकॾहिं उहो ख़र्चु करे थो, सकावत ख़र्चु छाजे लाइ? कल्चर छाजे लाइ? त हिनखे प्रोमोट करण लाइ आहे न। जेकॾहिं हुन प्रोग्राम कयो त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई? अच्छा सर, सोशल मीडिया ते काफ़ी इस्तेमालु कंदड़ माण्हुनि जो वीचार इहो आहे त मीरा जेका आहे उहा कातल जी सहूलियतकार आहे। मज़ामत जेका वालिद जो क़तल थियो आहे त उन ते कातल जे ख़िलाफ़ उन कॾहिं बि नाहे ॻाल्हायो, छा इन ॻाल्हि खे तव्हां छा था चओ? न आउं सम्झां थो उनखे ॻाल्हाइण, हिकु दफ़ा ॻाल्हाई हुई ऐं हुनखे ॻाल्हाइणु खपे। जेकॾहिं उहा पंहिंजे पीउ सां सिंसियर आहे त ज़ाहिर हुनखे ॻाल्हाइणु खपे। ऐं असांजो सिर्फ़ु असां वटि हार्ड लाइन आहे, या आकाश सां गॾु बीहो या कातल सां गॾु बीहो। ऐं सॼी सिंध सम्झे थी त जेको मुंहिंजो मौक़िफ़ रहियो शुरू खां वठी, उहो आकाश सां गॾु बीठो आहियां। छो त हिननि चाहियो पिए त जीअं छोकिरो जेको कातिल हो लाश खणाए पिया आहियो, मातरी ताईं पहुची वियो आहे, असां बग़ैर पोस्टमार्टम जे, असां दोस्तनि जंहिंमें मीर फ़तेह, साईं अब्दुल्ला मल्ला ऐं जामी चांडियो, बचल मेमण वारा ॿिया दोस्त सभु गॾु हुआ। उन्हनि जे करे ई वापसि थियो, पोस्टमार्टम करायो, ऐं उहा ॻाल्हि सही सिंध अॻियां ज़ाहिर थी त इहो क़तल हो। छो त असां ईअं न करियूं हा, असां केस में अॻिभराई न कयूं आहे त इहो केस न थिए हा। ऐं इहो ईअं ई आकाश जेको दफ़न थी वञे